अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो वफ़ा अहसान रुदनाणी ऐं तव्हां वटि खणी आयो आहियां अॼु हिकु नई कहाणी। जी हाँ दोस्तों, तव्हां तस्वीरूं ॾिसी सुञाणी त विया ई हूंदो। असां ॻाल्हि कंदासीं रईस गफ़ार ख़ान उर्फ़ आचर। जी हाँ दोस्तों, आचर जो असुल नालो निसार शाह आहे। निसार शाह राकू आहे खैरपुर नाथन शाह जो बहितरीन ऐं तमामु ई सुरीलो अदाकार आहे। जी हाँ दोस्तों, निसार शाह खे सुञाणप मिली पत्थर दुनिया मां। पत्थर दुनिया में निसार शाह जो आचर जो कैरेक्टर हो ऐं इहो बाजी जो पुटु हुयो। जी हाँ दोस्तों, निसार शाह तमामु ई बहितरीन नमूने सां पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं पत्थर दुनिया में वॾो नालो कमायो। 386 किस्त में आचर खे पत्थर दुनिया में ख़तमु कयो वियो, उनखे मारियो वियो पुलिस जे धोखे में। जी हाँ दोस्तों, हाणे असांखे नए ड्रामे में नज़र अचे थो गफ़ार ख़ान जे किरदार में ज़हर ज़िंदगी ड्रामे में। ज़हर ज़िंदगी ड्रामे में पहिरें किस्त खां वठी 210 किस्तनि ताईं रईस गफ़ार ख़ान जे कैरेक्टर में बहितरीन नमूने सां पंहिंजो अदा करे रहियो आहे। कैरेक्टर बहितरीन नमूने सां महिनत ऐं मोहबत सां पंहिंजो कैरेक्टर अदा करे रहियो आहे। जी हाँ दोस्तों, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल वफ़ा अहसान स्टूडियो ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं जेकॾहिं फेसबुक पेज वफ़ा अहसान बैटरीज़ ते नवां आहियो त मुंहिंजे पेज खे फॉलो कयो, लाइक कयो। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, वरी मिलूं था हिकु नई वीडियो ते। थैंक यू।